सुभान नाज़रीन सॼे वक़्त में अफ़गान पनाहगीरनि ख़िलाफ़ जेको ऑपरेशन आहे उहो तेज़ आहे, पर सिंध में अफ़गान पनाहगीरनि ख़िलाफ़ जेको ऑपरेशन आहे उहो मज़ाक थींदे नज़र पियो अचे। कराची जे अफ़गान बस्ती मां हिन वक़्त ताईं तक़रीबन 70 सैकड़ो जेके अफ़गान पनाहगीर आहिनि उहे पंहिंजा घर ख़ाली करे, पंहिंजा घर ड्राहे, सामान गाॾियुनि में रखी पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थिया, पर उहे अफ़गान पनाहगीर नौशरो फ़िरोज़ वेझो उते ई रस्ते में गुम थियनि पिया। इहे इतला आहिनि त नौशरो फ़िरोज़ वारे ज़िले अंदरि मुख़्तलिफ़ हंधनि ते अफ़गान पनाहगीर जेके कराची मुख़्तलिफ़ शहरनि मां निकिता उन्हनि उते खेमा खोड़े छॾिया आहिनि। हुकूमत आख़िर संजीदा छो न पई थिए, छो आख़िर का हिकमत अमली न पई जोड़े त अफ़गान जेके पनाहगीर आहिनि उन्हनि खे पंहिंजे ॾे मोकिले। हुकूमती दावाऊं पंहिंजी जाइ ते बरक़रार आहिनि, पर हिकु शहर ख़ाली करे सिंध जे ॿिए शहर में अफ़गान पनाहगीरनि खेमा खोड़े छॾिया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल जो जाइज़ो वठंदासीं त उते छा सूरत हाल आहे, छा अफ़गान पनाहगीरनि ख़िलाफ़ पुलिस इंतिज़ामिया को तहरुक वरितो आहे, उन्हनि खे निकाली ॾियण लाइ का हिकमत अमली नज़र अचे पई। इन सॼे मामले जो जाइज़ो वठंदासीं, हुकूमती मौक़िफ़ ॼाणण जी बि कोशिशि कबी त आख़िर सरकार कहिड़ी हिकमत अमली ठाही आहे। हिकिड़े शहर मां अफ़गान पनाहगीर निकिरी सिंध जे ॿिए शहर में खेमा खोड़नि पिया, उन्हनि ख़िलाफ़ कॾहिं कार्रवाई थींदी, इन सॼे मामले ते अॼु जे हिन प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कबी। असांखे जेको आहे वीडियो लिंक ते जॉइन कयो आमिर चांडियो साहिबु आहिनि, असांजा रिपोर्टर आहिनि नवाबशाह जा, शहीद बेनज़ीराबाद सॼी डिवीज़न जी सूरत हाल जो उन्हनि खां अहवाल वठिबो। अज़ीम बारिजो साहिबु आहिनि, जामशोर जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि सां मालूमात वठिबी। साहिल जोगी साहिबु असांजा रिपोर्टर आहिनि सखर जा, सखर डिवीज़न जे हवाले सां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कबी। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। कुझु देरि में असांखे सुखदेव साहिबु आहिनि तर्जुमान सिंध हुकूमत, उहे बि असांखे जॉइन कंदा। साहिल साहिबु तव्हां खां शुरूआति कंदुसि, सखर डिवीज़न अंदरि छा सूरत हाल आहे? हुकूमती दावाऊं पंहिंजे ते आहिनि त भई अफ़गान पनाहगीर मुल्क छॾे पंहिंजे ॾे हलिया वञनि। कराची जे जेको आहे त जेके अफ़गान बस्ती आहे उहा ख़ाली करे हुननि त वञी खेमा नौशरो फैज़ वारे इलाइक़े में खोड़े छॾिया आहिनि। सखर में तव्हांखे सॼे डिवीज़न अंदरि का अफ़गाननि ख़िलाफ़ कार्रवाई थींदे नज़र अचे पई, सम्झो पिया त हुकूमत सरकारी इदारा संजीदा आहिनि त ही पंहिंजे ॾे हलिया वञनि। महिरबानी सुभान साहिबु। ॾिसो त पूरे पाकिस्तान में अफ़गाननि जे ख़िलाफ़ ऑपरेशन इहो हले पियो। इहो ऑपरेशन अॼु जो न आहे, पर 2023 खां हले थो। ऐं वरी अफ़सोस सां चवणो थो पए त असांजी सिंध में न इंतिज़ामिया न पुलिस न ई जेके लाॻापियल इदारा उहे संजीदा आहिनि त अफ़गाननि खे हितां निकाले ॾिनी वञे। सबबु इहो ई आहे त लखे अफ़गानी अची करे सिंध में कराची समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं शहरनि में आबाद थिया। लखे अफ़गानी आबाद थी विया, पर जेकॾहिं असां नेकाली वारी ॻाल्हि ॾिसूं था त सभई अफ़गाननि खे बि अञा ताईं नेकाली नाहे ॾिनी वई। त इन जो चवण जो मक़सदु इहो आहे त अफ़गानी कंहिं न कंहिं रूप में कंहिं न कंहिं सूरत में कराची, हैदराबाद, सखर, शहीद बेनज़ीराबाद, लाड़काणो, मीरपुर ख़ासि डिवीज़न जे मुख़्तलिफ़ ज़िलनि ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उहे लिकियल ऐं छुपियल आहिनि। पर असांजे जेका इंतिज़ामिया आहे, पुलिस आहे, जा लाॻापियल इदारा आहिनि, उहे अञा ताईं अफ़गाननि जी निशानदही न करे सघिया आहिनि। वॾे अफ़सोस सां चवणो पए त जेकर निशानदही न आहे थी त उन्हनि ताईं पहुच ऐं रसाई बि न आहे थी अफ़गाननि ताईं। इन जे करे अफ़गाननि खे जेको आहे सिंध मां निकाली ॾियणु खपे हा, उहा अञा ताईं निकाली न आहे ॾिनी वई। सखर जेको सिंध जो 3 नंबर वॾो शहर सखर आहे ऐं सखर डिवीज़न में सखर, घोटकी ऐं खैरपुर डिस्ट्रिक्ट अचनि था। खैरपुर डिस्ट्रिक्ट जेको सिंध जो सभ खां वॾो डिस्ट्रिक्ट आहे उहो बि खैरपुर सखर डिवीज़न में आहे। त 2023 में जॾहिं पहिरियों ऑपरेशन जो मरहलो हो त उन वक़्तु सखर ज़िले मां 3 जेके अफ़गानी सॉरी 7 अफ़गानी जेके आहिनि उन्हनि खे ॾे मोकिलियो वियो ऐं उन खां अलावा खैरपुर ज़िले मां सिर्फ़ु 3 अफ़गानी उन्हनि खे ॾे माणियो वियो। यानी 2023 में टोटल 10 अफ़गाननि खे सखर डिवीज़न मां निकाले ॾिनी वई। हाणे जेको मौजूदा वरी ॿीहर ऑपरेशन 3 मरहले में शुरू थियो आहे। 2 मरहले में त सखर डिवीज़न में 0 अफ़गाननि खे निकाली ॾिनी वई। हाणे जॾहिं 3 मरहलो आहे अफ़गाननि खे निकाली ॾियण वारो, त हिन वक़्तु सिर्फ़ु सखर ज़िले मां 7 अफ़गानी अहिड़ा आहिनि जिन खे
जैकबाबाद जी पनाह जेका कैंप आहे उते मुंतकिल कयो वियो आहे, जितां उन्हनि खे वापसि ॾे उमाणियो वेंदो। याने टोटल 17 अफ़गानी आहिनि जेके पूरी डिवीज़न मां हिन गुज़िरियल 2 सालनि जे अंदरि उन्हनि खे निकाले ॾिनी वई आहे, जॾहिं त हिते हज़ारे अफ़गानी उहे सखर, खैरपुर ऐं घोटकी जे शहरनि ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उहे तरसियल आहिनि। पर पुलिस हुजे, ज़िले इंतज़ामिया हुजे, चाहे लाॻापियल इदारा हुजनि, उन्हनि जी अञा ताईं निशानदाही न करे सघिया आहिनि। जहिड़े नमूने तव्हां ॻाल्हि कई त कराची खां निकितल जेके अफ़गानी आहिनि, नौशहरो फेरोज़ ज़िले जे हदनि में अची करे उहे उते किथे न किथे कंहिं न कंहिं सूरत में किथे लिकी विया आहिनि, किथे कंहिं वटि वञी करे पनाह वठी छॾी अथनि। बिल्कुलु ईअं त जेकॾहिं इंतज़ामिया हुकूमत ऐं पुलिस संजीदा हुजे त पोइ त को मसइलो ई न आहे, छाकाणि त हर कंहिं जो रिकॉर्ड उहो साम्हूं आहे। ऐं हिते जेके पश्तो ॻाल्हाईंदड़ आहिनि उहे अफ़गाननि खे कंहिं न कंहिं रूप में किथे न किथे उहे पाण वटि तरसाए वेठा आहिनि। सो इन जे करे ॿोली हिकु ॻाल्हाईंदड़ उन्हनि जा जेके लहजा, उनखां अलावा उन्हनि जा जेके चहिरा, उहे सभु हिकु जहिड़ा। सो इन जे करे इंतज़ामिया अञा ताईं अफ़गाननि खे सही नमूने शनाख़्त न करे सघी आहे त उहे कहिड़ा आहिनि जिन खे निकाले ॾिनी वञे। सो जेकॾहिं हुकूमत, इंतज़ामिया ऐं लाॻापियल इदारा उहे संजीदा थी करे जेके बि पश्तो ॻाल्हाईंदड़ आहिनि उनजी सही नमूने इन्वेस्टिगेशन कनि त सुठे नमूने जेको वॾो अंग आहे अफ़गाननि जो, उहो जेको सखर समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि, ज़िलनि ऐं शहरनि में आहे, उन्हनि खे सुठे नमूने हितां निकाले ॾेई सघे थी। पर अफ़सोस आहे चवणो थो पए त हुकूमत जा, इंतज़ामिया जा ऐं उनखां अलावा लाॻापियल इदारनि जा या त के मक़सदु ॿिया आहिनि या उन्हनि जी प्रायोरिटी जेका ॿी शइ आहे, इन जे करे अफ़गाननि खे अञा ताईं जेका निकाली आहे उहा न आहे ॾिनी वई। जॾहिं को झेड़ो थिए थो, जॾहिं का अहिड़ी शइ थिए थी त उते पश्तो ॻाल्हाईंदड़ तमामु घणा अची पहुचनि था। कराची में तव्हां ॾिठा हूंदा त केतिरे वाक़िया अहिड़ा बि पेश आया जिते झंडा बि जेके आहिनि गैर मुल्की फड़किया आहिनि। चवण जो मक़सदु इहो आहे जेके हुकूमत जा लाॻापियल इदारा संजीदा न आहिनि। ठीकु आहे, संजीदा न आहिनि, बिल्कुलु ठीकु आहे। ठीकु आहे साहिल साहिब, तव्हां सां गॾु ई रहो। अज़ीम साहिब, तव्हां ॾे ईंदुसि। इहा त ठीकु ॻाल्हि आहे जेका साहिल साहिब चवनि पिया त भई असांजी जेका इंतज़ामिया आहे, ख़ासि तौर पुलिस आहे या ॿिया जेके इदारा आहिनि, उहे अञा ताईं तायुन ई न करे सघिया आहिनि त भई मिसाल तौर जामशोरे में केतिरा अफ़गानी रहंदड़ आहिनि। पुलिस सां जंहिं ज़िले में जंहिं रिपोर्ट सां ॻाल्हि ॿोल थिए थी त पुलिस चए थी भई असां वटि जेके अंग अखर आहिनि, सरकारी अंग अखर मुंहिंजो, असां वटि अफ़गानी न आहिनि। जॾहिं आम तव्हां असां जेके माण्हू ॾिसूं था पंहिंजी नज़रनि सां त वॾी तादाद में जेके अफ़गानी आहिनि उहे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में आबाद आहिनि। हा, उहा ॿी ॻाल्हि आहे त उन्हनि माण्हुनि शुनाती कार्ड ठाराए छॾिया आहिनि, सुञाणप पंहिंजी मटाए छॾी आहे। पर अगरि हुकूमत संजीदा थींदी, उहो बि को एॾो ॾुखियो मरहलो न आहे त उन्हनि जी सुञाणप थी सघे त भई हीउ जेको शुनाती कार्ड आहे उहा जाली तरीक़े सां ठहियलु आहे, रियल तरीक़े सां ठहियलु आहे, कॾहिं खां उहो हिते रहे पियो। जामशोरे ख़ासि तौर कोटड़ी, जामशोर, इन भरपासे में बि वॾी तादाद में अफ़गाननि जा ॻोठ, इलाइक़ा ऐं मौला ठहियल आहिनि। छा सूरत हाल आहे उते? उन्हनि जी पुलिस वटि छा अंग अखर आहिनि? तव्हांखे उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई थींदे नज़र अचे पई? वॾी महिरबानी सुभान साईं। जामशोरो ज़िलो जेको आहे उहो हिन वक़्तु कराचीअ खां पोइ वॾे तइदाद में जेके गैर मुल्की अफ़गानी पनाहगीर आहिनि उहे जामशोर ज़िले में जेको आहिनि उहे गुज़िरियल केतिरे अरसे खां जेको उहो तरसियल आहिनि। हुकूमत हुजे या हितां जी ज़िले इंतज़ामिया या पुलिस तरफ़ां जेको आहे असांखे ऑपरेशन कंदे किथे बि जेको उहो ज़ाहिर न पई थिए। हिन वक़्तु मजमूई तौरु जेके अंग अखर जेके ज़िले इंतज़ामिया तरफ़ां ॾिना आहिनि, सॼे ज़िले अंदरि जेके आहिनि उहे 44 ॿुधाया विया आहिनि त गैर मुल्की जेके अफ़गान पनाहगीर रजिस्टर जेको उहो जामशोर ज़िले में जेके उहे थियल आहिनि। जामशोर ज़िले जी ॻाल्हि कयूं, पंहिंजो कोटड़ी साइड जो अफ़गान बस्ती आहे जिते हज़ारनि जी तइदाद में हिन वक़्तु बि जेको उहो गैर मुल्की अफ़गानी पनाहगीर हिन वक़्तु बि तरसियल आहिनि। उन खां अलावा मांझन तेलके जी पाण ॻाल्हि कंदासीं त कोल माइन्स, उन खां अलावा खाणोठ वारे इलाइक़े में जिते हिन वक़्तु बि जेके हज़ारनि जी तइदाद में जेके आहिनि उहे उते जेके आहिनि तरसियल आहिनि। कराचीअ खां पोइ कुझु जेके आहिनि अफ़गानी पनाहगीर आहिनि उन्हनि असांखे इहे इतला मिलनि पिया त कोटड़ी साइड जी जेकी अफ़गान बस्ती आहे उते जेके राति जे पेट में जेको उहो पंहिंजे माइटनि वटि जेके अची तरसिया आहिनि। मगर हिन वक़्तु ताईं जेके असांखे जीअं ई ऐलान थियो उन खां पोइ हुकूमती इदारा हुजनि या ज़िले इंतज़ामिया या पुलिस तरफ़ां को बि तहरुक जेको उहो नज़र न पियो अचे। सुभाणे उन्हनि इलाइक़नि में पुलिस हुजे या कानून लागू कंदड़ इदारा हुजनि या ज़िले इंतज़ामिया
अफ़गान बस्तियुनि वटि जेको उहो कॾहिं बि ऑपरेशन लाइ न वेंदी आहे, छो त ऑपरेशन लाइ वेंदा आहिनि त उहे सख़्तु मज़ाहमत कंदा आहिनि, उन्हनि ते वेंदा ई बि केरु कोन। गुज़िरियल ॾींहुं असांजी KTN न्यूज़ जी टीम जॾहिं उन अफ़गान बस्तीअ ते पहुची त उते बि असांखे कवरेज खां जेको उहो रोकियो वियो त तव्हां हिते कवरेज न कयो, असांजे चङनि मुड़ुसनि सां ॻाल्हायो। पोइ असां उतां जे चङनि मुड़ुसनि सां ॻाल्हायो त बाबा तव्हांजे हिमायत में ख़बर हलायूं था, पोइ ई असांखे कवरेज करण लाइ ॾिनी। हिन वक़्तु कोटड़ी साइड जो जेको ख़ुदा जी बस्ती वारो इलाइक़ो हुजे, खुर्शीद चौक ते हिन वक़्तु बि जेको आहे वॾियूं अफ़गान बस्तियूं जेके आहिनि उहे क़ाइमु थियूं आहिनि, मगर हुकूमती नुमाइंदा हुजनि या ज़िले इंतिज़ामिया या पुलिस तरफ़ां जेको असांखे किथे बि तहरीक जेको उनजो नज़र न पियो अचे, उन्हनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन न पियो कयो वञे। पुलिस इहा दावायूं कए पई त असां जेको आहे गुज़िरियल ॾींहं खां 5 शकी जेके आहिनि गैर मुल्की माण्हुनि खे जेको आहे हिरासत में वरितो। अञा तस्दीक न थी सघी आहे उहे अफ़गानी आहिनि या पश्तून ॻाल्हाईंदड़ जेके आहिनि, उन्हनि खे त SSP जो चवणो त असां DC ऑफिस जेको हवाले कयो आहे, मगर हिन वक़्तु ताईं जामशोरो ज़िलो जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वॾे तइदाद में गैर मुल्की जेके अफ़गान पनाहगीर जेके आहिनि वॾियूं वॾियूं बस्तियूं जेके आहिनि उहे क़ाइमु करे वेठा आहिनि। उन्हनि जे ख़िलाफ़ु किथे बि का मज़बूत कार्रवाई जेकी उहा नज़र न पई अचे। उन्हनि जा कारोबार आहिनि, उतां जे मक़ामी माण्हुनि सां रोज़ झेड़ा कनि था। इंतिज़ामिया उन्हनि जे ख़िलाफ़ु का बि कार्रवाई न पई कए, कंहिंखे ताक़त ई न आहे उन्हनि इलाइक़नि में वञे। त हिन वक़्तु बि जेको आहे वॾे तइदाद में जेके अफ़गानी जेके हज़ारनि जी तइदाद में जामशोरे ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौजूदु आहिनि। इंतिज़ामिया बसि इहा दावा कई आहे त 44 रजिस्ट्रेशन थियल आहे। इन जीअं ई इंतिज़ामिया 44 रजिस्ट्रेशन जो ॿुधायो त सियासी हल्कनि ऐं समाजी हल्कनि में जेको हिकिड़ी कावड़ जी लहर छायल आहे, उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सोशल मीडिया ते जेको आहे ज़िले इंतिज़ामिया ते छिती तनक़ीद कनि पिया। उहे चवनि पिया त हज़ारनि जी तइदाद में पोइ आख़िर 44 छो त सियासी पुठ भराई आहे, उनजे करे उन्हनि जे ख़िलाफ़ु का बि कार्रवाई कुझु साल अॻु जेकी हिन जे ख़िलाफ़ु कार्रवाई थी। सरेआम उहे अफ़गानी जेके आहिनि उहे चवनि पिया त असांखे कुझु कोन थींदो, शाम जो असांखे पुलिस छॾे ॾींदी। उनखां पोइ उहो ई थियो त पुलिस गिरफ़्तार करे उन्हनि खे खणी थी वञे, थाणनि ताईं पहुचनि ई कोन था। कुझु बासर धुरियूं जेके आहिनि उहे अचनि थियूं, उन्हनि खे छॾाए थियूं वञनि, जंहिंजे करे हिन वक़्तु उहे बासर धुरियूं जेके आहिनि उहे गैर मुल्की जेके अफ़गान आहिनि जामशोरे ज़िले अंदरि जेको उहो वॾे तइदाद में मौजूदु आहिनि। ताक़तवर जेके आहिनि उहे उन्हनि खे चइजे त उन्हनि खे जेको केर बि कार्रवाई न पियो करे। 44 हिन वक़्तु ताईं रजिस्ट्रेशन ॾेखारी वई आहे, जंहिंखां पोइ सियासी हल्कनि में बि कावड़ जो इज़हार आहे। उहे मुतालबो करे रहिया आहिनि त हिननि जे ख़िलाफ़ु का मज़बूत जेकी उहा कार्रवाई थियणु घुरिजे, मगर कार्रवाई जेकी आहे उहा असांखे किथे बि ज़ाहिर न पई थिए। हिन वक़्तु पाण KTN ते प्रोग्राम नशर थींदो, पोइ इंतिज़ामिया हरकत में ईंदी, पोइ पंहिंजा अंग अखर जेके आहिनि उहे जारी कंदी त असां हेतिरियूं कार्रवाई कयूं आहिनि। गुज़िरिया पोइ प्रेस रिलीज़ SSP जे तरफ़ां बि जारी थींदी, डिप्टी कमिश्नर जे तरफ़ां बि जारी थींदी, हुकूमती नुमाइंदनि जे तरफ़ां बि जेके उहा प्रेस रिलीज़ जारी थींदी त जेके गैर क़ानूनी आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु जेकी आहे उहा कार्रवाई कई वञे। मगर असांखे जेको आहे उहो सिंध जे ॿियनि शहरनि जी जामशोरे में ज़िले में जो अंदरि का बि कार्रवाई नज़र न पई अचे। ठीकु आहे आज़ीम, तव्हां सां गॾु ई रहो। बिल्कुलु मुख़्तलिफ़ शहरनि मां इहो ई रिपोर्ट थिए पियो त जेके अफ़गान पनाहगीर आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु का मज़बूत जेका कार्रवाई आहे उहा थींदे नज़र न पई अचे। शहीद बेनज़ीराबाद तमामु जेको डिवीज़न आहे ऐं तमामु वॾो शहर आहे, उन जे भरपासे उनजे मुख़्तलिफ़ शहरनि जी छा सूरत हाल आहे, उन लाइ अमीर चांडियो साहिब सां गॾु। अमीर चांडियो साहिबु, तव्हां साहिल जोगी साहिब जी गुफ़्तगू ॿुधी, तव्हां अज़ीम बारिजो साहिब जी गुफ़्तगू ॿुधी। हालत इहा आहे त जीअं मां इंट्रो में चयो त भई कराची जे जेको आहे त अफ़गान बस्ती मां निकिरनि था, घर ड्राइनि था, उतां निकिरी करे उहे माण्हू जेको आहे त कोटड़ी वारे इलाइक़े में वञी करे पंहिंजे मिटनि माइटनि वटि तरसनि था। उन समेत नौशरो फ़िरोज़ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उन्हनि वरी कैंपूं क़ाइमु करे छॾियूं आहिनि। नवाब शाह जी पाण ॻाल्हि कयूं या शहीद बेनज़ीराबाद सॼे डिवीज़न जी अगरि पाण ॻाल्हि कयूं, छा सूरत हाल आहे हुते? जी सुभाणे महिरबानी। तक़रीबन सिंध जो जी साहिल ॻाल्हि कई या अज़ीम ॻाल्हि साॻी सिचुएशन आहे। शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में हिन वक़्तु ताईं जेके अफ़गान गिरफ़्तार कया विया आहिनि, टोटल 18 कया विया आहिनि, उन ते केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें 8 जेके आहिनि डिस्ट्रिक्ट सांगड़नि ऐं 10 जेके अफ़गान गिरफ़्तार कया विया आहिनि उहे शहीद बेनज़ीराबाद में आहिनि। शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में लास्ट टाइम जेका इहा थी उन में बि खुफ़िया इदारनि जी रिपोर्ट ॾिनी हिननि खे त ज़िले शहीद बेनज़ीराबाद में सराउंडिंग में जेके 12,000 जेके अफ़गानी ख़ानदान उहे आबाद आहिनि। पर डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया थोरे वस वारा हिन वक़्तु ताईं जेका हिननि खे घुरिजे कमु करणु घुरिजे अफ़गाननि जे ख़िलाफ़ु हिन वक़्तु ताईं न करे सघिया आहिनि। सिर्फ़ु 10 जेके आहिनि उन्हनि माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे शहीद बेनज़ीराबाद में, ऐं 8 जेके आहिनि सांगड़ में गिरफ़्तार कया विया आहिनि।
मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो ॾींहुं अॻु में जेके 22 ॼणा गिरफ़्तार कया विया नौशहर फिरोज डिस्ट्रिक्ट में। अच्छा, उन 22 खे छॾे वियो, उन्हनि जो शनाख्त कार्ड ॾिसी करे पुलिस वारनि खे छॾे वियो। उन्हनि जा जेके शनाख्त कार्ड हुया उहे बाजोड़, उत्तर प्रदीप, साउथ वजिस्तान, पश्चिम पेशावर, कचला किन्हनि जा हुआ। ऐं उन्हनि ज़ाहिर पुलिस वारनि वटि इहा आहे कोन त उन्हनि जेके शनाख्ती कार्ड आहिनि त ओरिजिनल आहिनि या नकली आहिनि। हिते तक़रीबन जेके आबाद आहिनि उहे इन्हनि साइडनि जा आहिनि, बाजोड़ जा आहिनि या अपर परदीप उतां जा आहिनि या साउथ वजिस्तान जा आहिनि, पर हुनजी वेरिफिकेशन जेका आहे उहा न पई थिए। उनजे करे जेके उहे जेके अफ़गानी आहिनि उनखे आज़ादु कयो थो पियो वञे। ऐं मां हिकिड़ो 19 अप्रैल 2007 ते गवर्नमेंट हिकिड़ो नोटिफिकेशन जारी कयो हो। इन नादरा ऐं अफ़गाननि जे जॾहिं लास्ट टाइम जॾहिं शुरू थी उन खां अॻु में नोटिफिकेशन जारी थियो, उनमें हिकिड़ी डिस्ट्रिक्ट इंटेलिजेंस कमेटी जोड़ी वई जंहिंमें डिप्टी कमिश्नर, SSP नादरा जो कंसल्ट माण्हू हो, ISI IB जा जेके आहिनि सरबराह उहे इनमें शामिल कया विया। उनमें क्लियर लिखियो वियो हो त शक जे बुनियाद ते जेके बि NIC अफ़गानिस्तान जा हूंदा उन्हनि खे आज़ादु न कयो वेंदो ऐं उन्हनि जा कार्ड जेके आहिनि उहे ब्लॉक कया वेंदा आहिनि। उन्हनि कुझु नुक़्ता ॾिना त वेरिफिकेशन उन्हनि जी कीअं कजे। उन्हनि में लिखियो हो त ज़मीन जो रिकॉर्ड जेको 1978 में खां अॻु जो हुजे उनजी तस्दीक कंदे रेवेन्यू डिपार्टमेंट कंदो। ऐं छाकाणि त जेकॾहिं अफ़गानी आया हुआ त पाकिस्तान में तक़रीबन 1980 खां पोइ अचणु शुरू थिया आहिनि। ठीकु आहे। त नोटिफिकेशन में उहो डोमिसाइल सर्टिफिकेट जेको हूंदो उहो 1978 खां अॻु में जो हूंदो ऐं उनजी वेरिफिकेशन जेको कंसल्ट डिपार्टमेंट हूंदो उहो कंदो। ऐं तइलीमी सर्टिफिकेट जेके हूंदा उहो त 1978 खां अॻु में जेके ठहियल हूंदा या पासपोर्ट उन्हनि जे कंसल्ट जेके डिपार्टमेंट आहिनि उन्हनि जी वेरिफिकेशन थींदी। उन खां पोइ जेके ब्लॉक हूंदा NIC उन मां को बि हिकिड़ो जेकॾहिं वेरिफिकेशन क्लियर अचे थो त उनखे उहो क्लियर करे ॾींदा। पर बदकिस्मती सां हिकिड़ी जेका मीटिंग उन्हनि जी थी लास्ट टाइम उहा ई थी ऐं उन खां पोइ उहा जेका आहे उन ते एतिरो अमल न थी सघियो। उन करे जेके नकली शनाख्ती कार्ड ठहियल आहिनि उन ते जेको आहे सो बाजोड़ वारा हुजनि या उत्तर दीर जा हुजनि या साउथ वजिस्तान जा हुजनि उनखे आज़ादु कयो थो पियो वञे। हिन वक़्तु बि काज़ी अहमद भरिसां हिकिड़ो वॾो ॻोठु आहे अफ़गाननि जो जिते आबाद आहिनि। नेशनल हाईवे सां जेका आबाद थिया आहिनि सांगड़ में जेके आहिनि उहे आबाद आहिनि। पर हिन वक़्त ताईं जेका ज़िले इंतिज़ामिया या डिवीज़न इंतिज़ामिया का जेका कारकर्दगी ॾेखारणु खपिजे आहे उहा बिल्कुलु ई जेको आहे सो ज़ीरो आहे। जंहिंजे करे जेको आहे सो हितां जा माण्हू जेके आहिनि उहे बि चाहिनि था जेके अफ़गानी जेके जंहिंजो उते जा रहवासी आहिनि उन्हनि खे ग़लति शनाख्ती कार्ड ठाहे ॾिना वञनि उन्हनि ते बि एक्शन खयो वञे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो नादरा जो हिकिड़ो वेरिफिकेशन आयो त 86 में 1986 में मदर जो जेको अठो ठहियो आहे NIC ठहियो आहे 1992 में उन्हनि जो पुटु ॼायो आहे 6 सालनि में। माना 86 में माउ ॼाई आहे 92 में उनखे पुटु ॼायो आहे। ऑन द रिकॉर्ड शइ आहे जेका मां ॻाल्हायां। ठीकु आहे। त उहे NIC उनजी का वेरिफिकेशन कोन थी या एॾो खोड़ NIC। ऐं ॿी बदकिस्मती इहा आहे त जेके इहे अफ़गानी अचनि था या असांजा हिते जेके ठेकेदार आहिनि या ज़मीनदार आहिनि लोकली माण्हू जेके आहिनि जेकॾहिं उहे मज़दूरी वठनि था 1000 तो 500 ते कमु करण लाइ तयारु आहिनि। त मिसाल तव्हां रोडनि ते ॾिसो पथरनि विकिरण में या मज़दूरी करण में उहो उतां ई उन्हनि खे घुराइनि था। पठाणनि खे जेके उहे 500 ते कमु करण लाइ तयारु आहिनि उहे पंहिंजनि माण्हुनि खे ओन करण लाइ तयारु न आहिनि। उन करे जेके गवर्नमेंट सां गॾु असां बि जेके आहियूं जेसिताईं पंहिंजी धरती पंहिंजे माण्हुनि खे ओन न कंदासीं जेसिताईं गॾिजी एक्शन न खयो वेंदो मां नथो सम्झां त अफ़गानी जेके उहे निकिरी वेंदा। ऐं लास्ट टाइम अहिड़ी प्रैक्टिस थी आहे लेकिन इहा रिज़ल्ट न अची सघी आहे जेका अचणु घुरिजे आहे। ठीकु आहे। ठीकु आहे। तव्हां असां सां गॾु ई रहो। अमीर चांडियो साहब तर्जुमान आहिनि सिंध हुकूमत सुखदेव साहब उहे असां सां मौजूदु आहिनि। सुखदेव साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे। सुखदेव साहब सॼे मुल्क में अफ़गाननि ख़िलाफ़ु ऑपरेशन जारी आहे। सिंध जे गाजी वारो शहर आहे कराची उनजे अफ़गान बस्ती मां तक़रीबन 70% जेके अफ़गानी आहिनि उहे पंहिंजा घर ड्राहे सामान खणी रवाना थिया आहिनि। पर सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेको होल्डिंग कैंप आहे जेकाबाद में उते न पहुता आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ग़ाइबु थी विया आहिनि। नौशहर फिरोज़ मां इतला मिलनि पिया त उते अफ़गान वञी करे कैंपू जेका खेमा खोड़े छॾिया आहिनि ऐं कोटड़ी में जेका अफ़गान बस्ती आहे राति जो उते वञी करे उहे लिकी वेही रहिया आहिनि। छा को हिकमत अमली बहितर न आहे, पॉलिसी न आहे, मामिलो छा आहे, कोऑर्डिनेशन न आहे साईं या सरकार संजीदा न आहे अफ़गाननि खे ॿाहिरि कढण जे लाइ? साईं तव्हांजी महिरबानी तव्हां मूंखे पंहिंजो हुते मौजूदु कयो। साईं ॾिसो सिंध गवर्नमेंट जी वाज़िब पॉलिसी आहे जीअं फेडरल गवर्नमेंट सां असां लिएज़ॉन थियो लास्ट ईयर अप्रैल खां वठी हाणे ताईं सो फार 800 ऐं 900 जे विच में अफ़गानी सिटीज़न्स जेके हुया
जेके इलीगली रहनि पिया उन्हनि खे हितां जेको ट्रांसफर करे अफगानिस्तान वापसि मोकिलियो पियो आहे। अगेन हिन जे ख़िलाफ़ 2 तरह जा क्रैकडाउन हलंदा आहिनि। हिकु त असां आइडेंटिफाई कंदा आहियूं हाउस टू हाउस जेके घरनि में रहिया पिया आहिनि उन्हनि खे असां जेके बि असां होल्डिंग कैंप्स आहिनि सुल्तानाबाद में अमीन हाउस थी वियो या तव्हांजी हाणे जैकबाबाद जी ॻाल्हि कई या ॿियनि अहिड़नि शहरनि में या कराची में, उते वञी हिननि खे टेम्पररी डिटेन कबो आहे, उतां पोइ बंदोबस्तु कबो आहे त हिननि खे अफगानिस्तान बॉर्डर ते पुॼाए अफगानिस्तान बॉर्डर पार कराइजे, उहो पोइ ज़िम्मेदारी थींदी आहे फेडरल गवर्नमेंट। पहिरियों त हिकिड़ो दायरो हूंदो आहे। ॿियो हूंदो आहे जेके इहो ऑपरेशन ॾिसी अक्सर भॼण जी कोशिशि कंदा आहिनि, डिस्पर्स थींदा आहिनि, छो त तव्हां ख़बर आहे अफगानी खे शिकिल कंहिं लिखियल न हूंदो त उहो अफगानी आहे, त प्राइमा फेशी उनखे सुञाणणु मुश्किल हूंदो आहे जेके घरनि जे छापनि में न मिलंदा आहिनि। त उहे स्नैप चेकिंग असां हलनि पियूं पूरे सूबे में, हर बॉर्डर ते ज़िले जे जिथे बि असांखे अफगान सिटीज़न्स अहिड़ा मिलनि था जीअं POR जेके आहिनि प्रूफ ऑफ रजिस्ट्रेशन या ACC अफगान सिटीज़नशिप जी सर्टिफिकेट, इहे 2 9 उन्हनि खे ट्रांसफर कयो त वञे फेडरल अथॉरिटीज़ जे तहत उन्हनि खे हैंड ओवर करे उन्हनि खे अफगानिस्तान वापसि मोकिलियो पियो वञे। यकीनन अहिड़ा वाक़िया हूंदा जंहिंमें काफ़ी माण्हू जॾहिं उन्हनि खे ऑपरेशन जी ख़बर पवंदी आहे उहे भॼी वेंदा आहिनि, काफ़ी शहर लिकी पवंदा आहिनि, पर घणो अर्सो लिकी न सघनि था। काफ़िनि खे पतो वियो आहे। कल्ह बि तव्हां ॾिठो हूंदो होम मिनिस्टर साहिब जी स्टेटमेंट तक़रीबन हिकु बि अफगानी जेके इलीगली रहिया पिया आहिनि, छो त ॾिसो न अफगानी जेके हिते रहनि था उनजी 2 कैटेगरी, हिकिड़ा जेके इलीगली रहिया पिया आहिनि जंहिंजो को सबूत न आहे या जेको कूड़ो शनाख्ती कार्ड या कूड़ो अहिड़ो आइडेंटिटी कार्ड या कूड़ो दस्तावेज़ रहनि था। ॿिया उहे जेके रजिस्टर्ड रेफ्यूजीज़ आहिनि जंहिं वटि POR प्रूफ ऑफ रजिस्ट्रेशन आहे, उहे वरी रेगुलेट थियनि था एज़ पर असांजा जेके मुआहिदा आहिनि UNHCR सां, त उन हिकिड़ो तरीक़ेकार आहे उन तरीक़े सां रिपेट्रिएट करणो आहे वापसि अफगानिस्तान। त जेके बि इलीगल सिटीज़न्स आहिनि चाहे उहे अफगानी हुजनि या ॿियो को नेशनल हुजे उनजे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। ऐं सिंध में अगरि को कंहिं हिकु जॻह ते लैप्स थियो आहे, किथे भॼी विया आहिनि, लिखिया पिया आहिनि या कंहिं खेमा बस्ती में, उते बि स्नैप चेकिंग सॾनि थियूं, उतां बि उन्हनि खे पतो थो वञे पियो। अच्छा सुखदेव साहब, ही नौशरो फेरोज़ में सॼी सोशल मीडिया भरियल आहे, पंहिंजे TV चैनल्स ते रिपोर्ट थिए पियो। कल गुज़िरियल ॾींहुं असांजो जेको रिपोर्टर आहे उन बि रिपोर्ट कयो त नौशरो फेरोज़ में अची करे उन्हनि खेमा खोड़िया आहिनि। हालत इहा आहे त उतां जो जेको SSP आहे उहो चए थो त भई असां वटि अहिड़ी का सूरत हाल कोन्हे, कोई बि अफ़गानी कोन्हे को। छा मामिलो छा आहे साईं? माना आख़िर हिदायतूं सख़्तु न आहिनि पुलिस ऑफिसरनि खे या डबल माइंडेड आहिनि? मामिलो माना असां तव्हां सभिनी खे नज़र अचनि पिया, पुलिस खे नज़र नथा अचनि अफ़गानी? साईं हिदायतूं क्लियर आहिनि, हिन में को इबाम कोन्हे। हाणे खां न मां वरी अर्ज़ु कयां त जॾहिं 2025 साल शुरू थियो आहे हुनजे ख़िलाफ़ ऑपरेशन हले पियो। हा, उनमें स्पीड कॾहिं स्लो थींदी आहे, कॾहिं वधी वेंदी आहे। हींअर असां स्पीड वरी वधाए छॾी आहे, तव्हां स्पीड ते ॻाल्हाए सघो था पिया त कहिड़ी रफ़्तार सां न सिर्फ़ु सिंध मां पूरे मुल्क में ऑपरेशन हले पियो, पंजाब में बि हले पियो, KP में बि हले पियो, बलोचिस्तान में हले पियो। नेचुरली काथे कुझु लैप्सिस हूंदा, अगरि कंहिं ऑफिसर खां काड़ी कोताही थी आहे तो होम मिनिस्टर साहब पाण ने पर्सनली ओवरसी करे न उन ऑफिसर के खिलाफ कार्रवाई कई वेंदी। अच्छा सुखदेव साहब, ही जो मामलो आहे शनाख्ती कार्ड नादरा ज़ाहिर तव्हांजे सिंध हुकूमत जे दायरे इख्तियार में कोन्हे, वफ़ाक़ी इदारो आहे। जॾहिं वफ़ाक़ फ़ैसिलो कयो त भई अफ़गाननि खे पंहिंजे ॾे मोकिलियो वेंदो, नेकाली ॾिनी वेंदी, हाणे त थोरी हालतूं अञा वधीक चेंज थी वियूं। पहिरियां त इहो तय हो त भई दहशतगर्दी मुख़्तलिफ़ मामलात में मुलविस हुजनि था, तंहिंजे करे उहे पंहिंजे मुल्क लाइ वञनि। हाणे त हिकिड़ो दुश्मन जे रूप में उहो साम्हूं अची विया आहिनि। छा हुकूमत तरफ़ां का अहिड़ी पॉलिसी आहे जंहिंमें ज़ाहिर आहे तव्हांजी कोलिशन हुकूमत आहे, हुन सां तव्हां गॾु आहियो नून लीग सां, छा अहिड़ी का पॉलिसी आहे जंहिंमें इहो वाज़े हुजे त भई जेके शनाख्ती कार्ड उन्हनि ठाहिराया आहिनि, छा त पुलिस खे इहा बि दुश्वारी अचे थी त जॾहिं हू चेकिंग कनि था, पुछाणो कनि था, त शनाख्ती कार्ड कढी ॾेखारे था छॾनि त भई असां शनाख्ती कार्ड असां पाकिस्तानी आहियूं। हाणे उनजो छा तरीक़ेकार आहे हुकूमत वटि? भई आख़िर जेको शनाख्ती कार्ड जाली आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे उनजी जेका फैमिली ट्री आहे उहा चेक थींदी, ख़बर पइजी वेंदी कॾहिं शनाख्ती कार्ड ठाहिरायो आहे, त उनजे लाइ का हिकमत अमली आहे का अहिड़ी? छा थींदो आहे? सही बिल्कुलु आहे। ॾिसो न, जेको बि अगरि अफ़गान सिटीज़न आहे, पहिरीं ॻाल्हि हू इंटाइटल्ड ई न आहे त हू CNIC ठाराए। CNIC जो मतिलबु आहे त पाकिस्तानी शहरी हूंदो। हिकिड़ो माण्हू पाकिस्तानी शहरी ई न आहे, अगरि कूड़ो दस्तावेज़ ठाहे वेठो आहे त उन खिलाफ़ बिल्कुलु कार्रवाई हूंदी। अफ़गाननि खे सिर्फ़ु 2 शयूं अलाउ आहिनि, हिकिड़ो अफ़गान सिटीज़न कार्ड जेको आहे जंहिंमें वाज़े तौर ते लिखियलु हूंदो आहे त अफ़गानी शहरी आहे, ऐं हींअर जेको आहे रेफ्यूजी आहे, या जेको आहे प्रूफ ऑफ रजिस्ट्रेशन कूड़ो दस्तावेज़ हूंदो आहे उहो। उनजे अलावा जेके बि ॿिया रहनि था उहे इलीगल सिटीज़न्स आहिनि, ऐं हीअ जेके दस्तावेज़ सां रहनि था अफ़गान सिटीज़न सर्टिफिकेट या POR सां प्रूफ ऑफ रजिस्ट्रेशन सां, उहे आर्ज़ी असांजा मक़ामी आहिनि। ॾिसो न, पाकिस्तान असांजी जेकी रियासत आहे 40 लख खां वधीक अफ़गाननि खे जॾहिं अफ़गानिस्तान मुश्किल वक़्त मां गुज़रे पियो जंग मां, असां हिननि खे होस्ट कयोसीं। असांजी पीपल्स पार्टी जी या असांजी रियासत जी शुरू खां इहा ई जेको आहे रही आहे त भई हाणे अफ़गानिस्तान में जंग ख़तमु थी वई आहे, हिननि खे पंहिंजे मुल्क वापसि वञिणो हुजे। पहिरियों ई असांजे मुल्क में इलाही इशूज़ आहिनि, 40 लख आबादी, काफ़ी मुल्कनि जी आबादी न हूंदी, जेतिरी सिर्फ़ु असां रेफ्यूजीज़ जी आबादी पूरे मुल्क में रखी वेठा आहियूं। 40 लख हिकिड़ी वॾी आबादी आहे। अनफॉर्चुनेटली जॾहिं तव्हां ॾिठो इमरान खान जो दौर आयो, वरी इन शइ खे सेटबैक थियो, जॾहिं हिकिड़ो ऑपरेशन शुरू थियो
पीटीआई हुकूमत चयो त न हिननि खे वापसि न मोकिलियो, हिननि खे हिते रहण जो, हुननि सां ॻाल्हियूं ॻाल्हायो, फैसिलिटेट करण जी कयो वियो, जंहिंजे करे हिकिड़ो दशको पहुतो, वरी हिन शइ खे वापसि प्रोसेस खे रीस्टार्ट कयो वियो, जंहिंजे करे असांजा 2-3 साल ज़ाया थी विया। पर को बि अहिड़ो माण्हू जेको इलीगल सिटीज़न हूंदो ऐं कूड़ो शनाख्ती कार्ड रखी वेठो हूंदो, हुन खिलाफ़ बिल्कुलु कार्रवाई थींदी। अच्छा सुखदेव साहब, ही अफ़गानी पनाहगीर हुआ जॾहिं ही ॾुखिया हुआ, हिननि जी जंग जी सूरत हाल हुई, असां फराग दिली जो मुज़ाहिरो कयोसीं, हिननि खे हिते पूरी अफ़गान बस्तियूं ठाहे ॾिनूंसीं, तव्हां रहो, असांजा पंहिंजे इलाइक़नि जा माण्हू, ख़ासि तौर ते तव्हांजो ज़िलो हुजे, कश्मीर हुजे, शिकारपुर, इन्हनि इलाइक़नि में बदमनी सबबु जेके माण्हू आहिनि, जेके सरहंदी वारा माण्हू आहिनि, उहो त अची करे क्लिफ्टन मुख़्तलिफ़ हंधनि ते बंगला फ्लैट्स वठी करे पंहिंजे बच्चनि खे महफ़ूज़ कनि पिया, पर आम जेको ग़रीब माण्हू आहे उहो नथो पहुची सघे, उहो तव्हां छॾण लाइ तयारु आहे, त छा भला हुकूमत इहा सिंध हुकूमत न चए त इहा अफ़गाननि लाइ जेका अगरि बस्ती हुई त इनखे उन्हनि मुतासिरनि जे नाले कजे, उहे माण्हू जेके कश्मीर कंदकोट में दाड़िलनि खां तंग आहिनि उन्हनि खे हुते आबाद कयो वञे, पर हालत हुते इहा आहे त अफ़गानी त वञनि पिया, असां पाण में हुते भितनि ते को लिखे थो त हीअ मिल्कियत मुंहिंजी आहे, हीअ सुभाणे ईअं न थिए त हुकूमत जी अगरि पॉलिसी न हुजे, सुभाणे असां हिक ॿिए जा मथां फाड़ियूं वेठा हुजनि हुते सॼा माण्हू। न साईं, बिल्कुलु ईंदो, हर शइ जेको प्रोसेस हूंदो आहे, हिकिड़ी खेमा बस्ती या आरज़ी रेफ्यूजी पनाहगाह कैंप्स जेके अफ़गानिस्तान या अफ़गानी लाइ हुया, चाहे उहो कराची में हुजे, हिकु दफ़ो अगरि उहे जॾहिं पंहिंजी जॻहियूं छॾींदा त उन्हनि खे नेचुरली जेको बि असांजो लॉ ऑफ द लैंड आहे, सिंध रेवेन्यू एक्ट आहे, उन जे तहत हिनखे वापसि सरकारी ज़मीन खे रिक्लेम करे उनखे जेको आहे सरकारी तहवील में वरितो वेंदो ऐं कंहिंखे हिनखे कब्ज़ो न करणु ॾींदो कंहिं माण्हू खे सरकारी ज़मीन ते। ठीकु आहे, ठीकु आहे, वॾी महिरबानी सुखदेव साहब, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो, अमीर चांडियो साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो, अज़ीम बारेजो साहब तव्हांजी महिरबानी, साहिल साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजे रिपोर्टर साथियुनि जी गुफ़्तगू ॿुधी आहे, सॼे मुल्क में जेके अफ़गान पनाहगीर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको ऑपरेशन आहे उहा त ऑपरेशन तेज़ी सां हलंदड़ आहे, ख़ासि तौर ते सिंध में हुकूमती दावाऊं तमामु वधीक आहिनि, अफ़गान जेके बस्तियूं आहिनि उहे ज़ाहिरी तौर ते ख़ासि तौर जेका सभ खां वॾी जेका अफ़गान बस्ती आहे कराची में, उहा त 70% ख़ाली थी वई आहे, पर उन समेत उहे माण्हू सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी करे पंहिंजे जेके अफ़गानी रहंदड़ आहिनि उन्हनि वटि उन्हनि पनाह वठी छॾी आहे, वापसि वञण लाइ तयारु न आहिनि। हालत इहा आहे त जेके पुलिस ऑफिसर आहिनि उन्हनि वटि जेके सरकारी अंग अखर आहिनि उन्हनि में बिल्कुलु नॉर्मल हिकिड़ो अंग आहे, किथे को 44 जो अंग ॿुधायो थो वञे, किथे 38 जो अंग ॿुधायो वञे, पर अमली तौर ते सिंध जे मुख़्तलिफ़ ॻोठनि नंढनि वॾनि शहरनि में तमामु वॾी तादाद में जेके अफ़गानी पनाहगीर आहिनि उहे रहंदड़ आहिनि। सरकार वटि का वाज़े पॉलिसी सम्झ नथी अचे त आख़िर कॾहिं इन्हनि अफ़गान पनाहगीरनि खे जॾहिं त रियासत इहो फ़ैसिलो करे चुकी आहे त हीअ जेके अफ़गान पनाहगीर आहिनि दहशतगर्दी समेत मुख़्तलिफ़ मामलात में मुलविस आहिनि, पर अञा ताईं सिंध में जेको अफ़गानी पनाहगीरनि ख़िलाफ़ु जेको ऑपरेशन आहे उहो मज़ाक़ थींदे नज़र अचे पियो, हुकूमती सतह ते का संजीदगी नज़र न पई अचे। हुकूमत खे घुर्जे त अगरि वफ़ाक़ रियासत फ़ैसिलो करे छॾियो आहे त हाणे हीउ जेको वज़न आहे, हीउ जेको सिंधियुनि जे मथां भार आहे, असांजे रोज़गार असांजे वसीलनि ते जेको भार आहे उहो ख़तमु करण जो मौक़ो आहे, तंहिंजे करे सिंध हुकूमत खे सिंध सरकार खे इन तरफ़ तवजह ॾियणु घुरिजे, इन अफ़गाननि खे बिना देरि जेको आहे पंहिंजे ॾे वापसि मोकिलण जे लाइ सख़्तु जेके हुकुम आहिनि उहे जारी करणु घुरिजनि। अॼु जनि प्रोग्राम सुभाणे कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मां मुलाक़ात थींदी, तेसीं ताईं अला भाई।